وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. فمن إنما التوبة على الله للذين يعملون السوء بجهالة فما يتوبون مرني कबूला लेकिन लोग कथा गुनाह करता ध्यान जिक्र मालूम जो तो गुनाह जाए नहीं आलम गुनाह करे तरह भी जाएगा सैयदों जे पीरों जे बुजुर्गों जे गुनाह तो करे कुरान तो फरमायो जाएगा ध्यान जिक्र अल्लाह से फरमायो सुम्मा यतूबून मिन करीब जल्दी तौबा कर गुनाह थियो यकदम नफरत जमी जाते अल्लाह से फरमायो वल्लदीन इज़ा फ़अलू फ़ाहिशतन औ ज़लमू अनफुसहुम ज़करुल्लाह रब फरमायो मुझे बना हुए जो जरा भी उनको क्या गलती थी वने को गुनाह थी तो वने तज़क्करुल्लाह यकदम अल्लाह किया था फस्तग़फरू लिज़ुनूबिहिम पज गुनाह की माफी दावठन वलम युसिर्रू अला मा फ़अलू वहुम यअलमून फरमाई गुनाह ते हमेशा की न था हमेशा की गुनाह ते तरफ यो जुल्म अरे गुनाह थी भी तो इंसान नबी से जमाने में लोग मुसलमान हो दुकान पे बैठो बाटी आई सौदो वठ करे भाने में सिद्धा करते हो तो उन्हें बहुत सो दिन बारी मांगी थी तेरा जगह तो जमीन निकली ऐसी एकदम बजद आयो साइजन के जी अस्करी या रसूल अल्लाह साइमो के पाक कयो मुझको गलती थी गई है मुझको गुनाह थी हुआ ये बात नहीं अकेली आई दुकान में उन्हें बहुत सो दिन साइजन खामोश थी नमाज पढ़ी साइजन बाबा इनसाल मुसाइल आदे तो एकदम उठी बीठो से माँ साइजन फरमायो नमाज पढ़ी मुझे पोया ये आओ सही फरमायो अल्लाह तुझे गुनाह माफ करे सुभान अल्लाह जरा गुनाह नहीं माफ थी ये हदीस में जे तो मुझे नबी फरमायो जे को वुज़ू तो करे हथ तो धोए हथ जा गुनाह खत्म मुंह तो धोए मुंह जा गुनाह खत्म पैर तो धोए पैर जा गुनाह खत्म जना वुज़ू करे मस्जिद में दुआ करे एक तो करे अल्लाह ताला दा गुनाह माफ तो फरमाता है जना मस्जिद में जी तकबीर तारीम तो जे अल्लाहु अकबर अल्लाह ताला फरिश्तों ने फरमाया तो गवाह हो जो अज मुझे बाने मुझे आरो बाजा हथियार फेटा कया माफ करे छो सुभान अल्लाह चोरे जनमरा पुलिस जारो बाजा हथियार फेटा का दुआ हथ मथे कभी करे तस्लीम थी दुआ त चोर के भी माफी मिली दिया दावे ना मुल्क जो भागिया जनमरा हुकुम जारो बाजा हथियार फेटा का दो हथ मथे कभी करे तस्लीम थी दो तो न दावे ने बारी के भी माफी मिली
मुसलमानों जो करता जी असा भी पंहिंजे रब जे आॾो हथियार फिटा कंदासीं हथ मथे खणी करे तस्लीम थींदासीं इंशाअल्लाह असांखे बि माफ़ी मिली रब जे आॾो पंहिंजा हथियार फिटा जेको नमाज़ तूं पढ़े इहो गोया पंहिंजे रब जे आॾो हथियार फिटा थो करे या अल्लाह मां हेरो आहियां तूं वॾो ही बेनमाज़ी इहो रब जे आॾो हथियार फिटा नथो जेॾो केर थींदो आहे रब जो मां हुन जे आॾो तस्लीम थी तव्हां ॿुधायो हिन जो माफ़ी मिलंदी वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत अयदीकुम रब फरमायो जेका भी तव्हांखे तकलीफ़ मुसीबत पहुचे थी उहा तव्हांजे हथनि जी कमाई आहे हिकिड़ो दोस्त हुयो ईद ते ॻोठ वियो बचा ॿार वठी शहर में रहंदो सोन पैसा उहे अलमारी में पिया चोरनि खे जो वारो लॻो राति जो दरवाज़ो भॼी जेको बि सोन हुयो पैसा हुया रोयो पियो ज़ाल समेत 15 लख जी चोरी थी वियसि समाज में रब क़ुरान मजीद में फरमायो वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत अयदीकुम जेका भी तव्हांखे तकलीफ़ ऐं मुसीबत पहुचे थी उहा तव्हांजे हथ जी कमाई आहे ॿीहर विया हो शहर खे छॾे त को चौकीदार ॿीहर में ॾिनो आहे कंहिंखे पारक में पाड़े वारे पोइ हिते मको मदीनो आहे छा नौशहरो फरोज़ जो एतिरा पैसा एतिरो सोन छॾे करे तव्हां ईद था मल्हाइण वञो घर या भला हो सामान सोन पैसा खई वञो आहे हाणे मां तव्हांखां पुछां थो इहो ॾोह ख़ुदि इन जो आहे फबिमा कसबत अयदीकुम तव्हांजे हथनि जी कमाई आहे तव्हांजो पंहिंजो ॾोह आहे मां चयोमांसि वयाफू अन कसीर अञा त केतिरा गुनाह हो पाण ई माफ़ करे छॾींदो आहे हीउ त को सोन कयो अथनि पैसा खया अथनि भला मज़दा भरे अची ॿार पीअंदा खाए फ्रिजूं बि खई वञंदा वॉशिंग मशीन खई वञंदा हंध बिस्तरा खटूं खई वञंदा त तूं छा खाई नौशहर फरोज़ में हिकिड़ी वारदात इहे थी दाग़ेला आया वॾी मज़दा खाए जेका डाक्टर खां वॾी थी अचे हमराह जे घर जे ॿाहिरि उभी आहे दरवाज़ो खड़कायो हथियारनि सां घर में दाख़िल थिया अंदरों तालो ॾिनो इहे की ईद ॾेखारी ईद रोज़ा जी घर वारनि खे चऊं त जल्दी कयो असांजे लाइ पानी तयारु कयो असां बुखाए लाहूं गोश्त जेको हुजे पचाए हाणे साईं हथियार ॾियारो छो घर वेठा अञा महिमान मानी पैदा पचाए गोश्त पैदा पचाए कढ़ाई सिजू तैयार करे हिनखे खारायो कुझु वरी घर में जेको सामान पियो सामान में मज़दा कयो वॉशिंग मशीन फ्रिजूं पलंग कुर्सियूं हंध बिस्तरा पैसा पाड़े वारा ॾिसनि पिया हुननि जे लॻे त शायदि केॾे वञनि था ॻोठ लॾे था वञनि पुछा बि कोन पिया सॼो घर जो सामान उन मज़दा में रखी ॿार तालो ॾेई करे मथां कंदा हीअ गाॾी वॾी हली माउनि जे हिसाब सां हीअ आहे तव्हांजो मुल्क पाकिस्तान हिते अमन थींदो पुलिस ख़ुदि चोर फौज ख़ुदि चोर ऑफिसर ख़ुदि चोर त अमन केॾो थींदो पंहिंजे जान माल जी हिफ़ाज़त पाण कयो
वलैसत अत्तौबतु लिल्लज़ीन यामलून अस्सय्यिआत उन्हनि माण्हुनि जी तौबा क़बूल न आहे जेके डोड़ कनि था गुनाह कनि था पोइ चवनि था तौबा तॾहिं कंदासीं जॾहिं कुराड़ा थियासीं त पोइ मस्जिद ऐं मुसलो रिटायर थियासीं त पोइ माफ़ी वठंदासीं हत्ता इज़ा हज़र अहदहुमुल मौत ओ तो मौत जा असबाब पहुची विया ज़िंदगी जो रसो टुटी वियो इज़राइल जा चंबा गिचीअ में अची पिया उन वक्त में तो जे इन्नी तुबतुल आन या अल्लाह हाणे मां तौबा याद है जगह वाली तौबा अल्लाह ने फरमायो या तौबा कबूल पाए उलाइका आतदना लहुम अज़ाबन अलीमा अगर माण्हुनि जे लाइ रब फरमायो दर्दनाक अज़ाब तयारु कयो शैतान असांखे धोखा ॾींदो आहे बाबा हाली जवानीअ जा मज़ा माणे वठ पुराणा थियासीं त पोइ मस्जिद ऐं मुसलो रिटायर थियासीं त पोइ माफ़ी वठंदासीं याद रखो मुंहिंजा मोहतरम साथियो नौजवानो ज़िंदगी ते कोई भरोसो कोन्हे अॼोके दौर में त मौत अक्सर जवाननि जे मथां जो अचे आहे अखबार पढ़ो मोबाइल ॾिसो रुॻो जवाननि ते अचनि था निकिरनि इग़्तनिम ख़म्सन क़ब्ल ख़म्सिन मुंहिंजे नबी फरमायो पंजनि शयुनि खे पंजनि खां अॻु गनीमत सम्झिजां हयातक क़ब्ल मौतिक मुंहिंजे महबूब फरमायो पंहिंजे हयाती खे पंहिंजे मौत खां अॻु गनीमत सम्झो हयाती वॾी नेमत अथव क़दुरु कयो हिकिड़ो हिकिड़ो सेकंड क़ीमती अथव हत्ता इज़ा जाअ अहदहुमुल मौत जब मौत ईंदो उन वक्त में इंसान चवंदो रब्बि इरजिऊन मूंखे वापसि कयो लअल्ली आमल सालिहा मां नेक ऐं सालिह बणिजी ईंदुसि रब जी तरफ़ां वरदी थी मिले कल्ला हरगिज़ इन्नहा कलिमतुन हुवा क़ाइलुहा या हिकिड़ी चवणी आहे माण्हू चवंदा का तकलीफ़ ईंदी अथनि मुसीबत ईंदी अथनि पोइ चवंदा हीअ तकलीफ़ वञे मुसीबत वञे त पोइ सुधरी ॾींदासीं वरी मुसीबत वेंदी त वरी कोई असर न कोरोना की मुसीबत आई मदरसा बंद थी मस्जिदूं बंद थी वयूं शहर बंद थी बैतुल्लाह बंद थी मस्जिद नबी के ताला लगी असां समझोसीं ने सुधरी ईंदासीं पर थियो असर वरी 2022 में बोर्ड आई सिंध में सैलाब आयो घर ढही विया फसल बुॾी विया माल मरी विया बच्चा दर बदर थिया घर छॾियासीं वाह जे कपनि ते वेठा हुआसीं मच्छरनि में असर थियो कल्ह मां हेॾां वियुसि छत जे पासे ॾे बलोचिस्तान चइसि रोज़ तो ये जबल जो पानी आहे 10 फुट झारखंड भरी विया कई माण्हू मरी विया असांजो मदरसो हुयो मथे पोइ माण्हू अची असांजे मदरसे में पनाह वरिती मायूं बंद उते पानी जो बची अचे हलंदो आहे जबल कोन्हे मथां ईंदो आहे सब माण्हू मस्जिद में नमाज़ूं पढ़नि दौड़ कनि
ज़िक्र कर ॾाढा तौबा इस्तिग़फ़ार मायूं मर्द या अल्लाह माफ़ी दे या अल्लाह माफ़ी दे वरी पाणी जो हले वियो त वरी साला छाजी निमाज़ छाजो ज़िक्र 5 साल पीतल लुटियो बास खाइया हड्डा चूसिया का शे बचाए न कोन वरी इलेक्शन थी तो वरी माण्हू ॾिसो नारा पिया वरी हाणे 5 साल रोयो इन्नहा कलिमतुन हुवा क़ाइलुहा या हिकड़ी चवणीअ माण्हू चवंदा का मुसीबत ईंदी अथनि तकलीफ़ ईंदी अथनि पोइ चवंदा या अल्लाह ही तकलीफ़ वञे पोइ सुधरी वेंदासीं वरी जो तकलीफ़ अची वेंदी त असां ॻाल्हाटूं सां गाचूं पिया शबाबक क़ब्ल हुर्मिक मुंहिंजे नबी फरमायो पंहिंजे जवानी खे पंहिंजे क़ुरान मुअल में गनीमत समझो नौजवानो ये जवानी अल्लाह जी वॾी नेमत पंहिंजे जवानी जो क़दर कयो जवानी में माण्हू नमाज़ पढ़ी सघे थो तहज्जुद इशराक पढ़ी सघे थो जवानी में तिलावत करे सघे थो दीन जो कमु करे सघे थो ग़रीबनि जी ख़िदमत करे सघे थो क़ुरान माण्हू छा करे सघंदो जवानी जो हिकिड़ो सजदो क़ुरान जे 100 सजदनि खां वधीक अथनि नबी से फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो 7 माण्हू अल्लाह जे अर्श जे छांव में हूंदा उन्हनि मां पहिरियों शख़्स शाबुन नशा फिल इबादत उहो नौजवान पंहिंजी जवानी इबादत में गुज़ारी क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे अर्श जे छांव में बीठो अल्लाह से फरमायो वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम रब फरमायो कसम इंजीर जो कसम ज़ैतून जो कसम तूर सीना जो कसम अमर वाले शहर मक्के पाक जो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम 1000 मखलूक़ात में सब को वधीक कीमती सां इंसान खे बनायो आहे इंसान जी कीमत किरोगन जो अखियूं किरोगन जा कन किरोगन जा चपई ज़ुबान जिगर गुर्दा है जी कीमत आहे ये नेमत कस जे को तो कदू जवानी में इन जी वॾी कीमत हवा ते इन जी हुकूमत हवा के कंट्रोल में की टाइगर में बंद कई हवा बाइन जे कंट्रोल में गैस जे कंट्रोल में जमीन के चीरे करे पेट्रोल ऐं डीजल जो करे काठ के चीरे दग बनाई दवा बनाई लोह ते जी हुकूमत लोह के चीरे करे हवाई जहाज ठाहे करे 50,000 फुट मथे पे उड़ावे जबलन के चीरे करे रास्ता बनाए दुनिया ते हुकूमत पियो करे प्रसुम रदतना अस्फल साफिलीन वरी करे छॾियोसीं असां इंसान खे हेठां खां बि हेठि हाणे क़ुरान थी वियो आहे त कम जो कोन्हे अखियुनि खां अंधो थी वियो कननि खां ॿोड़ो थी वियो गोॾनि में सूर चेल में सूर सॼी रात थके पियो पंहिंजी निंड बि हराम घर जे भातियुनि जी निंड बि हराम में क़ुरान थींदी आहे तवाबी कम जी हूंदी आहे
पछाड़ी में उनखे कुर्बो उनजो गोश्त कम जो हॾा कम जा खल कम जी खुर कम जा पावा कम जा इंसान जनवर कुरान थो थिए त क्या कम जो कोन्हे आहे कम कट सिलाई बैठो बस घबरायो कुरान परेशान न थी अल्लाह से फरमायो इल्लल्लज़ीन आमनू वामिलुस्सालिहात ओ कुरान जब ज्वादी ईमान अमल सालिह में गुजारी कुरान तो फरमाया कुरान जी कुरान कभी कम दिया भली पुत्र वटे न कुरान जो कदर न होजे मां वटे न कुरान जो कदर असांजी सुठी सरकार मुलाज़िम जंहिं महिल 60 साल जो थींदो आहे पोइ सरकार हुनखे चवंदी आहे बाबा तूं असांजे कम जो न आहीं पर जवानीअ में तो सरकार जी ड्यूटी ॾिनी आहे तंहिंजे करे तोखे 25 लख बि नक़द ॾियूं था अधु पगार तोखे घर वेठे पर घणी ताईं में मिलंदी हाणे हेॾे न अच असांजी सुठी सरकार रिटायर मुलाज़िम खे बर घड़ी ताईं अधु पगार ॾींदी आहे छो त जवानीअ में हिन सरकार जी ड्यूटी ॾिनी आहे अल्लाह से फरमातो अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन मां त हाकिमन जो भी हाकिम मां त बादशाह जो भी बादशाह ओ मुंहिंजा बाना जेकर जवानीअ में तूं मां रब जी ड्यूटी ॾींदे मां रब कुरान में अधु पिक्स का पूरी पिक्स ॾींदुसि कुरान जवानीअ में 5 वक्त जमात नमाज़ पढ़ंदो हाणे वीचारो कुरानो थी वियो आहे गोडन में सूर चेल में सूर फालज जी बीमारी लगी अथसि खट ते सुतो पियो आहे भी नथो सघे वेही भी नथो सघे रुकू भी इशारनि सां सजदो भी इशारनि सां अल्लाह ताला फरिश्ता खां पुछा थो करे जो हवाल ही मुंहिंजो कुरान बानो जवानीअ में हिन वक़्त में किथे हूंदो सुभान रब खे ख़बर न आहे पंहिंजी महिरबानी थो ज़ाहिर फरिश्ता चवंदा या अल्लाह जवानीअ में त वुज़ू करे मस्जिद जी पहिरीं सिफ़ में तकबीर ऊला में शरीक थींदो हाणे वीचारो मजबूर आहे भला ताक़त हुजे सां त पोइ फरिश्ता चवंदा या अल्लाह थोरी बि ताक़त हुजे सां त जवानो मुगा झगड़ो कोन्हे पाण खराए बि मस्जिद में पहुची आहे वीचारो मजबूर आहे अल्लाह जो रहम जोश में थींदो वञे फरमातो चङो भला लिखी छॾियो दफ़्तर में त 5 वक्त जमात सां नमाज़ पढ़ी छॾे पेंशन पूरी लिखोसि सवाब पूरो लिखोसि सवाब में कमी न थींदसि जवानीअ में त फजर जी नमाज़ खां बाद 5 सिपारा क़ुरान मजीद जा दौर करे इशराक पढ़ी पोइ ॿाहिरि निकिरंदो हो हाणे वीचारो कुरानो थी वियो आहे अखियुनि में नज़र कान अथसि चश्मे ते बि नज़र नथी पएसि हाणे वीचारो वेठो आहे चांहि जे कोप जे इंतज़ार में अल्लाह ताला पुछा थो करे फरिश्ते ॾियो हवाल ही मुंहिंजो कुरानो बानो जवानीअ में हिन वक़्त में छा कंदो फरिश्ता चवंदा या अल्लाह जवानीअ में त फजर जी नमाज़ खां बाद 5 सिपारा क़ुरान मजीद जा दौर करे इशराक पढ़ी पोइ ॿाहिरि निकिरंदो हो हाणे वीचारो मजबूर आहे नज़र कान थी पएसि भला नज़र हुजे सां त पोइ फरिश्ता चवंदा या अल्लाह थोरी बि नज़र हुजे सां त जवान मुगा झगड़ो कोन्हे ज़रूर 5 सिपारा दौर करे आहे पर वीचारो मजबूर आहे अल्लाह जो रहम जोश में थींदो वञे फरमातो चङो भला लिखी छॾियो दफ़्तर में त 5 सिपारा दौर बि करे छॾे पेंशन पूरी ॾियोसि सवाब पूरो मिलंदो सवाब में कमी न थींदी मरण खां पोइ पेंशन मिलंदी आहे
जान जो भी तो नहीं मिला दुनिया तो बाकी नहीं कितना गदा में जब दोस्तों खुदा के जो मेहरबान था रबरे दो बात जो कदर दाना जब यो कुरान करी तो ने जब बात ज्वानी ने किर में गुजारी किरामल कातिबी यालमून मा तफअलून इन जे कुल दे फरिश्ता जेके नेकियूं लिखंदा अल्लाह ताला उन फरिश्तन के फरमाइदो इन मुझे कुरान पाने जी कब्र दे वही वेहो जेस ताईं क़यामत कायम न थे तेस ताईं इन जो जवानी वारी नेकियूं लिखंदा रहो या पिंसन क़यामत ताईं जागी दस मां बंद को रखंदुसि फलहुम अजरुन गैरु ममनून अन खुट जवानी जुड़ाए सेहत का कबल सक़म का बाकी सेहत के बीमार थे काम में गनीमत समझो सेहत होती तो मां दीन जो कम कंदो नमाज पढ़ी सको तिलावत करे सको दावत दे सको सेहत ना है मां जी खुश तो जान खुश फराग का कबल शुगल का वाद का के मशगूल थे काम में गनीमत समझो वाद का बला जी ने मत जो बैठा तो किथे किथे दर्श लिखा हो तो ने बला मां उठा कोडर कोले ते को आ गया था हेलो शहर में वनो 8 बजे दुकान का खोल के हलवा 12 बजे 1 बजे 2 बजे दी कथा हिसाब अंधा थी हिसाब करे वक्त में इलाज नेमत है जो वेठा हो कुरान बुधो ता दीन जी गाल बुधो कम घुमाता थियो जमीन को हार के को दुकान को लुटियो को अचो दरबार अल्लाह को जिक्र करे दुरूद शरीफ पढ़े कुरान मजीद की तिलावत करे नफल पढ़ो असा वाता थी नजर सजो दी मोबाइल जवान कुरान मर्द माए लोगो मोबाइल यह भी खतरनाक सदे वाला फरमान दिया ताजे नौजवान खाली मोबाइल कसियो न त 10 साल का बाद तवा के को मर्द को बाजार मर्द हुदा डायो हुदन पटका हुदन शपर हुदन रहुदा मायो नतीजा चल गया रात जो शब्द किया सुबह जो कुआर वनी माइटन पोती आ के तलाक कबे मुके खुलो कबे मोजो मुक सुपर दुना है अगर वाक्य चाहे हां सही औरत में वजो को भाई ये खतरनाक है मोबाइल गिनाग कबल फकर का बनिशाओ करके फकीर ठगा जिंदगी में समझो पैसों भी अल्लाह की नेमत है सुनो होती है नहीं तो को खबर थी पैसों अच्छे अयाश न करे होटल में शराब नोशी गाजू करके मैंने लाओ तो मैंने इस्लामाबाद बजेगा सरदार की दावत इन इलेक्शन में कोई दोस्त हो जानो एक मिनिस्टर की दावत की इंसान 5 लाख खर्च खाता होना को बगरा पैसों तो जो उम्मीद आ सारे दोस्त हो जाए बेचारो फौत थी इलाके में जिथे में जमीन खप विकाम जे त हीअ जे पहुची जो जमीन वठी जगह को दुकान को बगड़ो विकाम जे खरीदार मां जो हाणे वियो सा अन जेला बेचारो पाण मरी वियो 2 साल थी पुट सितो पियो होता करे वडो पुट पगदार पुट सलाम जो वराए सलाम जो जवाब ॾिनो
अरे बाबा तो छा थी हुआ यार माया जिन जाए वाले हाँ चेहरे छा थी हुआ है नौजवान जिसे पी मरीज वडो पुट यो अयाशी देती न थोड़ा तो जाने की टिक टाक माई सा नजी का लगी रही उन्हें टिक टाक माई सा शादी कई करमला हैदराबाद करमला कराची करमला दरिया पल्ला पियो खाए करमला की जल्दी मच्छी पियो खाए करमला ठंडे आदम जो सिजू पियो खाए शराब 50,000 लख लख जा वगा 5 लख जाने माई के हार्ट से बस सॼी ज़मीन साल जे अंदर विकिणी छॾियई बबुला विया गाॾियूं वयूं ट्रैक्टर विया पछाड़ीअ में ज़ाल बि तलाक वठी भॼी वियसि पुट बि खई वियसि हाणे उहो चरियो लॻो अखियुनि सां समाऊं ॾिठा तुतिल मुल्क मन तशा वतंज़िल मुल्क मिम्मन तशा भवदो मडई भी सघां थो त खसे भी सघां अॼण ते बि क़ादिर आहे त खसण ते बि क़ादिर आहे अहिड़ा में को ख़ासि पिथो जे भरिसां साले शाह स्टेशन आहे साले शाह वॾो ज़मींदार हो 1000 एकड़ ज़मीन हुयसि स्टेशन जो नालो साले शाह अॼु हुनजे ख़ानदान जा माण्हू रात जो फुटपाथ ते सुता पिया आहिनि रोड जे किनारनि ते रहण जी जॻह कान्हे पैसो अचे त मस्तियूं न कयो अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो मस्जिद ते मदरसे ते वाइदत जलसा दीन जो कमु कयो चङे कम ते पैसो ख़र्च थिए सम्झो त इहा हलाल जी निशानी अयाशी ते शराब नोशी ते अजाइब ख़र्चनि ते वॾेरनि मिनिस्टरनि जी ख़ुशामद में दावतूं कयो सम्झो त इहो पैसो हराम जो वियो बि हराम मदरसनि खे बि ॾींदा कयो ॾींदा हो मदरसे खे कोन ॾींदा खबर ॾिनो अथनि त हुन ॻुठ पंहिंजे मदरसे ॾींदा आहिनि हिकिड़ो मण था पोखियो ज़मीन में भला 2 मण एकड़ घणा था लॻा हिकिड़ो मण था ज़मीन में एकड़ में पोखियो त 50 मण चंदा कोन असां त ॾिठो आहे त असांजे सिंध जा ज़मीनदार असांजा वॾेरा बेदारनि खे अन जूं गोरियूं पिया ॾियनि दारोगनि खे अन जूं गोरियूं पिया ॾियनि मथां ते कोन हणनि इहे दर कोन कोटवाल ऐं तपेदारनि खे अन जूं गोरियूं पिया ॾियनि त मथां ढल घणी न वठनि सूबेदार लैंड सुपरीडेंट पापड़ा वाला उहे बि अन जूं गोरियूं बगुलो खाईंदा हिकिड़ो सूबेदार रिटायर मां वॾे जो ताक में वेठो हुउसि हाणे अन जी सीज़न सूबेदार रिटायर 2022 अॼु न ॾे रही सघिजे त अन जी गोरी ॾे बाबा ॾींदो अरे बाबा छा जी बाबो छो ॾींदो तोखे ज़कात में ॾींदो हुई ख़ैरात में हदियूं ॾींदो हुई रिश्वत में तोखे ॾींदो हुई बसि तॾहिं ॾींदो 60,000 फिक्स पोइ बि पिन रुॻो मुलनि मां तव्हां खां पुछां थो मस्जिद में वेठा हो असांजा वॾेरा ॾियनि था हिननि खे अन या कोन ॾियनि था मदरसे जे लाइ को मौलवी ईंदो हुजे 2 किलो ॾियोसि किलो ॾियोसि हू त पंहिंजे लाइ था वठनि तपेदार बेलदार दारोगा
कोटवाल ये पंजला वठा ना गरीब पंजला वठा असा तमाम पंजला वठा मदरसे जी ताल तत्तेदार कोटवाल बेलदार दारो करके अन जो गोरी दी दाओ तो वर्गीदान दा गाड़ी दी ना विना भला ने गोरी करने दी कदे असा के दी दा असा तमा जला दुआ उते ताल के चंदा भला ने गदा ने जमींदार तावन के दुआ करो अल्लाह ने इसकी बरकत पिने दसदी दुनिया सरदार वजीर आजम भी पिने डीसी भी पिने तो गरीब मिस्कीन ने पैसा रखा है एसपी भी पिने 40 लाख हर महीने में एसपी के मिलत 40 लाख हर महीने में एसपी के मिलत था ते थान वालों के दे मोबाइल में तेल विझी करे रात को गश्त कर अमन अमान खाए को गरीब फरियादी हुजे पैसा न हो जस पंहिंजो तेल विझी करे उन जी फरियाद ॿुधो जवाबदारी को बदिए जो पर 40 लाख अकेलो एसपी को खाए थाने वाला के चए तो अञा मुख्यमंत्री ॾियो थाणनि जा नाला रखा को जिद्दू थाणो को दुबई थाणो को अबू धाबी थाणो थाने वाला के कमाए करे ॾियो पैसा तो पुलिस वालों के भी दीदा हो और पोड़न के गाड़ी दीदा हो या पोड़न के असा के खुशी सा दीदा हो या पोयो गाड़ी दीदा अल्लाह की रजा खातिर दीदा हो हकीकत में आगे जो मदर स्वामी शेख वाला मुसाफिर तालिब की भगत का कोशिश तो के तो पान होते पहुंचे या भी मदद सरकार जेकी है चिन्ह दी मोटाई हो हाल प्रया दान रब दिनो कब ही हुई नबी से फरमायो अय्युकुम माल अय्युकुम तमाम करो शख्स जो के पांचो माल प्यारो हो जे पराए माल का साहबाज के से सामान धार के पांचो माल प्यारो कराओ माल के प्यारोआ मुझे नबी फरमायो तो जो माल हुआ जेको तो अल्लाह जे राह में खैरात कयो बाकी जेको पोइते छडियो मैं ऊपर वयो तो जो माल को ने तो जे पोयर जो माल जो माल हो तो जेको पान खातो पीतो अल्लाह जे रस्ते में दिनो यो तो जो माल बाकी जेको पोयो गडदा कयो ये तमाम माल करे तमाम पोए हावे बुधायो असा बेचे माल जी हिफाजत के उदा हजरत उस्मान बिन अफ़्फ़ान नबी से के जो से दुआ करो अल्लाह से मुके माल न दे नबी से दुआ करी रब फरमा मुझा महबूब उस्मान के जो त पंजा हथ बंद करो तुम्हारा मुंह भी पंजा हथ बंद कर आगे ये कोना थी तो जो उस्मान जात खुले हो जब रब जात बंद हो जाए मखलूक जात खुले हो जब खालिक जात बंद हो जाए आगे मस्जिद पुरानी थी गई हथुरी जो 81 जी ठहराए हाँ सही पुराना बैठा हो मोहम्मद हयाती बैठा है मुझे बोला अच्छा शादों के इस मस्जिद अल्लाह ने गरम ने हाथ भेजा तो चला पानी थी मस्जिद मदरसा मजबूत था रहा जगह बनी मजबूत न हो जब मस्जिद मदरसा मजबूत न पूरा बोला अच्छा अल्लाह ठाए ना अल्लाह तो करे कि जो बड़ा आदमी जो बड़ी खुशहाली करी ठायो मस्जिद में सहूलत सब हो जाए जाला नमाजी वदन आया असा जो मदरसो आहे रुआ मां केसर के आने बैठे जी अने मदरसे जी हर गॾु कयो
साल में बाढ़ सो मना तो खपे कम भी हले तो मदद से बोलो